चाकर भरसां पसंद जी शादी जे लाइ पहुतल औरत खे ॻोठाणनि ॾाइण सम्झी पकड़े पुलिस हवाले करे छॾियो। शाहपुर चाकर में मां ख़बर अवांखे ॾी पिया राति देरि सां ॻोठाणनि औरत खे ॾाइण सम्झी पकड़े पुलिस हवाले करे छॾियो। ॻोठाणनि जे इतलाह ते पुलिस औरत खे हिफ़ाज़ती तहवील में वठी थाणे ते पहुचायो। औरत अजीब ऐं ग़रीब आवाज़ कढिया त अहलकार बि भॼी विया। ॻोठाणनि ॿीहर खेसि पकड़े पुलिस हवाले कयो। इन जा तफ़सील वठूं था शाहपुर चाकर मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर ज़ुल्फ़कार अली खां। ज़ुल्फ़कार, छा अपडेट्स आहिनि अवां वटि इन जा? बिल्कुल ही रात देर सां वाक़ियो पेश आयो। ॻोठाणनि तरफ़ां हिकु अजीबो ग़रीब औरत खे ॾिठो ऐं उन्हनि में ख़ौफ़ फैलिजी वियो, जंहिं ते आसपास जे ॻोठनि मां ॻोठ भाजिया या लुंडनि जो ॻोठ आहे या बरहून जा जेके कुझु ॻोठनि जा माण्हू उते गॾु थी विया। उन्हनि में ख़ौफ़ वारी सूरत हाल हुई त जेको आहे हिते उन्हनि में इहो चोॿोल हुआ त हिते का ॾाइण आहे, जंहिं ते इलाइक़े वासियुनि टार्चूं वग़ैरह खणी ऐं पुलिस खे बरहून चेक पोस्ट खे इतला ॾिनो। जॾहिं त जटिया चेक पोस्ट जेका शहदादपुर थाणे जी हद में अचे थी, उनजी पुलिस खे बि इतला ॾिनो वियो त हिते हिकु अजीबो ग़रीब औरत मां ॾाइण खे ॾिठो वियो, जंहिं ते हुननि ॻोल्हा कई ऐं ॻोठाणनि तरफ़ां हुनखे जॾहिं ॻोल्हियो त हुनखे पुलिस हवाले कयो। पुलिस उते जेॾी महिल हुनखे चेक पोस्ट ते वठी आई त हुन औरत तरफ़ां अजीबो ग़रीब आवाज़ कयो, जंहिं ते पुलिस एहलकार चेक पोस्ट छॾे भॼी विया। ॿीहर ॻोठाणनि हुनखे पकड़े पुलिस हवाले कयो। बरहून चेक पोस्ट जे इंचार्ज मुंहिंजी हुन सां ॻाल्हि ॿोल थी त हुनजो चवणु आहे त हीअ हद जेका आहे जटिया जी आहे। पोइ जटिया पुलिस हवाले कयो, पर जटिया पुलिस जो हिन वक़्तु चवणु आहे त औरत दिमाग़ी मरीज़ हुई जेका कराची जी ॿुधाई पई वञे। हुनजो चवणु हुयो त मूंखे शादी आसरो ॾेई हिते घुरायो वियो हुयो, पर हिते मूंसां केरु मिलण लाइ तयारु न आहे। उन करे जेको आहे सो हुनजो दिमाग़ी तवाज़ुन दुरुस्त न आहे। जटिया पुलिस तरफ़ां हुन औरत खे छॾे ॾिनो। हिन वक़्तु औरत नामालूम हंधि रवानी थी वई आहे। ज़ुल्फ़कार अली, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।